अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार आवां सारा सुमरो हिन बुलेटिन में सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। ईरान जे शहीद सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जी जनाज़े नमाज़ अदा। तेहरान जे ग्रैंड मस्जिद में आयतुल्लाह अली ख़ामनाई ऐं संदसि शहीद बातिन जी नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सदर मसूद पिज़िक्शियान समेत ईरानी क़ियादत ऐं लखे सोग वारनि जी शिरकत। 100 मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराह नुमाइंदा बि जनाज़े नमाज़ में शरीक। शहीद आयतुल्लाह ख़ामनाई जी तदफ़ीन 9 जुलाई ते मशहद शहर में कई वेंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका अॼु बि दुनिया में उम्मीद जो किरणो आहे, उनखे कॾहिं बि नाकाम थियण न ॾींदासीं। अमरीकी फ़ौज अॼु सभ खां वधीक मज़बूत ऐं ताक़तवर फ़ौज आहे। अमरीका जे आज़ादी वारे ॾिहाड़े जे तक़रीब खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमरीका कॾहिं बि कम्युनिस्ट मुल्क नाहे रहियो। आलमी निज़ाम में कम्युनिज़म पंहिंजो वजूद विञाए चुको आहे। कम्युनिस्ट नज़रियनि खे अमरीका में कामयाब थियण न ॾींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू पहुची वियो। सुभाणे गिलगित बिल्तिस्तान जे नए चूंडियल वज़ीर आला जे हलफ़ बरदारी तक़रीब में शिरकत कंदो। एयरपोर्ट ते बिलावल भुट्टो ज़रदारी मुसाफ़िरनि सां बि मिलियो, सेल्फियूं बि वरितियूं। लाहौर जे डीआईजी ऑपरेशन फैसल कामरान चयो आहे त लाहौर वाक़े में मुल्क जे वॾी शख़्सियत जा माइट मुलविस आहिनि। ॿई गैर मुल्की औरतूं 26 जून ते इस्लामाबाद ऐं 29 जून ते लाहौर पहुतियूं हुयूं। गाॾी जी लोकेशन जे मदद सां रज़ा डार खे ट्रेस कयो वियो। सरगोदा में छापे दौरान फैमिली ॿुधायो हो त नायब वज़ीर आज़म जा माइट आहिनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डीआईजी ऑपरेशन चयो आहे त ॿिन्ही गैर मुल्की औरतुनि खे बाज़ियाब करे 8 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। सिफ़ारतखाने सां राब्ते बैदि औरतूं मेडिकल चकास लाइ राज़ी थियूं। वाज़िह थी वियो आहे त औरतुनि सां कंहिं ज़्यादती कई ऐं कंहिं धमकियूं ॾिनियूं। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ वाक़े जो नोटिस वरितो आहे। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वारे वफ़ाक़ी वज़ीर शिज़ा फ़ातिमा चयो आहे त निजी मिल्कियतुनि मथां टावर लॻाइण लाइ मालिक खां इजाज़त वरिती वेंदी। टेलीकॉम बिल सां कंहिं जी ज़ाती ज़मीन या जॻह ते ज़बरदस्ती कब्ज़ो न थींदो। इस्लामाबाद में कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तालड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शिज़ा फ़ातिमा चयो आहे त इत्फ़ाक़ राय सां कानून साज़ी कई पई वञे। टेली कम्युनिकेशन एक्ट में तरमीम वक़्त जी ज़रूरत आहे। निजी प्रॉपर्टीज़ जे हवाले सां कैटेगरीज़ ठाहियूं पियूं वञनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई 1977 पाकिस्तान जे जमहूरी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। हुन ॾींहं ते अवाम जे मैंडेट आइन ऐं पार्लियामानी जमहूरियत ते राताव हयो वियो ऐं बंदूक जे ज़ोर ते चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हुकूमत खे किरायो वियो। पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 5 जुलाई 1977 जो ॾींहुं जमहूरियत जे रूह ते ज़ख़्म तौरु यादि रखियो वेंदो। 49 साल गुज़रण बावजूदि अॼु बि उहो अज़म आहे त आइन जी बालादस्ती जो हर क़ीमत ते दिफ़ा कंदासीं। पीपल्स पार्टी पारां अॼु कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं मेड़ाका बदीन, ठठे, मीरपुर साखरो ऐं ख़ैरपुर नाथनशाह में जियालनि पारां रैलियूं कढियूं वयूं। बावरो, सकरन ऐं ॿियनि शहरनि में बि रैलियूं। पीपी कारकुननि जे वॾे अंग में शिरकत। अॻवाननि चयो आहे त 5 जुलाई ते मुल्क जे चूंडियल वज़ीर आज़म जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो। पीपल्स पार्टी हमेशह आइन ऐं जमहूरियत जी बालादस्ती जी ॻाल्हि कई आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जा पाणी खोट वसीलनि जे फुलट ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। मरकज़ी सतह हैदराबाद में प्रेस क्लब साम्हूं एहतजाज। रोशन वड़ो, अमीर आज़ाद पंवर ऐं ॿिया शरीक लाड़काणे, शेदात, कोटपान, सईदाबाद, कुंडरी ऐं तंगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरा। कश्मीर, मांझंद, केन, शाह, भाट, दौड़, जाती, गुलाब लघारी ऐं ॿियनि शहरनि में बि कारकुननि रोडनि ते निकिरी आया। वाणनि चयो आहे त सिंध में पाणी जी खोट हथरादू आहे। वसीलनि ते दाड़ो हयो पियो वञे। बजट में अवाम खे को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। महांगाई में मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। मेठियाणी पुलिस काज ते कड़की शादी रोकराए छॾी। नंढी उमिरि जो जवाज़ ॼाणाए क़वार कलसूम सोलंकी खे हिरासत में वरितो वियो। ॻोठ ऐं मौलवी गिरफ़्तार। पुलिस ॻोठ कोड़े जा बाड़ में कार्रवाई करे शादी जी ख़ुशियुनि खे सोग में तब्दील करे छॾियो। ॻोठ अब्दुल गफूर जो चवणु आहे त पुलिस मुखालफ़नि जे चुर्च ते तज़लील ऐं नाइंसाफ़ी कई आहे। नारी जी माउ चयो आहे त भाणे जी धीअ जो संग घुरियो हो, न ॾियण ते नाइंसाफ़ी कई वई आहे। पुलिस मूजिबि नारी जी उमिरि शादी जेतिरी आहे पर उहा शादी लाइ राज़ी न आहे। खेसि अदालत में पेश कयो वेंदो। कमाल डेरो वेझो बोरियत सोलर प्लांट मां करंट लॻण करे फोर्थ कोर्ट नबी बख्श कलेरी में अली मुराद कलेरी
तारुन मां करंट लॻण सबब मौके ते ही फौत थी वियो। वाट्सएप मूजिब पोरियो ते सुबुह जे वक़्त ज़रई ज़मीन ते कम कार लाहे वियल हो, जिते ज़रई ज़मीन में पाणी लाइ लॻल सोलर प्लांट जे तारुनि में विचड़ी पियो ऐं करंट लॻण करे फौत थी वियो।